लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे सरसो जी यूनिट इंचार्ज ऐं ज़िले शिकारपुर सां तालुक़ रखंदड़ मोहतरमा शबरोज़ साहिबा उते जेके ज़िलो तालुकनि जा यूनिट आहिनि हिकिड़ी यूनिट जी एम्प्लॉई बि आहे उते सरसो करे छा थी अॼु हुन सां हिकिड़ी नंढड़ी मुख़्तसिर गुफ़्तगू कंदासीं। अदी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जी। मूंखे अवां जी जेके हदूं आहिनि उन जे बारे में अवां ॿुधायो त अवां उते छा था कयो, अवां सां सरसो जे अंदरि जेका बि नेटवर्किंग आहे उहा केतिरी आहे ऐं अवां वटि उते हाणे स्कीमूं कहिड़ियूं थियूं हलनि ऐं कयो छा था, माण्हुनि खे फ़ाइदो कहिड़ो आहे? सर असांजो डिस्ट्रिक्ट शिकारपुर आहे, उन में असांजा 4 तालुका था अचनि, लखी, खानपुर, गढ़ी यासीन ऐं शिकारपुर। सर उन्हनि 4 तालुकनि में असांजा यूनिट ठहियल आहिनि। हिकिड़ी असांजी डिस्ट्रिक्ट ऑफिस ठहियल आहे डिस्ट्रिक्ट लेवल ते, उन खां पोइ असांजा यूनिट ठहियल आहिनि, उते यूनिटनि ते असांजो स्टाफ हूंदो आहे। पोइ डिस्ट्रिक्ट लेवल ते जेके बि असांजा प्रोजेक्ट हूंदा आहिनि, असांजूं जेके फील्ड जूं टीम आहिनि उहे यूनिटनि ते हूंदियूं आहिनि। उते यूनिटनि ते असांजो जेके आहिनि त तालुको लखी आहे, मां तालुके लखी में एज़ अ यूनिट इंचार्ज आहे। उते तालुके लखी में असांजूं 11 यूनियन काउंसिल आहिनि, 11 यूनियन काउंसिल आहिनि। असांजूं 11 जेके आहिनि LSO ठहियल आहिनि तालुके लखीअ में। हाणे जेको असांजो प्रोजेक्ट हलनि था पिया डिस्ट्रिक्ट शिकारपुर में, जेके यूनिटनि ते तालुकनि ते असांजा हलनि था पिया, SPHF असांजो घरनि जो जेको प्रोजेक्ट आहे उहे असांजा हलनि था पिया। उते घणा घर था ठहनि लखी में? सर उते 17,000 कुझु सौ उन्हनि जो असांजो लखी में जेके आहिनि घरनि जी सर्वे थियल आहे, उन्हनि जा घर ईंदा, उन्हनि खे मिलंदा। इन खां अलावा सर NPGP असांजो नेशनल पॉवर्टी ग्रेजुएशन प्रोग्राम आहे, असांजो वछियुनि जो प्रोग्राम आहे जेको उहे नंढड़ा जानवर था ॾियो। जी सर वछेरियूं जेके असां ॾींदा आहिनि उन्हनि बेनिफिशरी खे जंहिं वटि बिस्प जो कार्ड आहे ऐं जंहिंजो स्कोर 0 खां वठी 18 ताईं उन्हनि जो स्कोर आहे, उन्हनि औरतुनि खे असांजी टीम वञी करे पहिरियां त जंहिंजो स्कोर घटि हूंदो आहे सर्वे कंदा आहिनि, पहिरियां त उन्हनि जी PWR कंदा आहिनि, पॉवर्टी उन्हनि जी ॾिसंदा आहिनि त उहो ग़रीब आहे केतिरा आहिनि। उन्हनि खां पोइ असांजी टीम वेंदी आहे उन्हनि जे घरनि ॾे चेक करणु त वाक़ई हू ग़रीब आहिनि न आहिनि। उन्हनि खां पोइ उन्हनि जो LIP फॉर्म फिल थींदो आहे त हू कहिड़ी डिमांड था करणु चाहिनि। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो जी, इहो जेको स्कोर था चओ इहो स्कोर कीअं ठहंदो आहे? इहो स्कोर ईअं हूंदो आहे त उन्हनि जे घरनि ॾे वञी करे डोर टू डोर वञी सर्वे थींदी आहे त उन्हनि जे घर में छा आहे, TV आहे, फ्रिज आहे या बाइक आहे, त उन्हनि जो स्कोर वधीक थी वेंदो। अगरि हुननि जो कचो को घर ठहियलु आहे, हिकिड़ो पखो लॻल आहे, 2 चारपायूं आहिनि, खट आहिनि, त उहे घटि उन्हनि जो स्कोर ठहंदो। अगरि उन्हनि जे घर में घर वेल डेवलप आहे, पको ठहियलु आहे, उन घर में फ्रिज आहे, TV आहे, बाइक बीठी आहे, हर शइ फैसिलिटीज़ मौजूदु आहिनि, त उन्हनि जो स्कोर उन्हनि जो मथे ठहंदो आहे। त उन्हनि खे असां पंहिंजे इन में NPGP प्रोजेक्ट में शामिलु न करे सघंदा आहियूं। माना जंहिंजो स्कोर मथे आहे उन्हनि जो चांस घटि थींदो छो त उहो अवल ई पंहिंजे पेरनि ते बीठल आहे ऐं हू जेको आहे पुअर में नथो अचे। असां उन्हनि बेनिफिशरीनि खे आइडेंटिफाई कंदा आहियूं जेके बिल्कुलु ग़रीब घराणा हूंदा आहिनि, तमामु ग़रीब घराणा। पोइ उन्हनि खे सपोर्ट ॾींदा आहियूं। पहिरियां त उन्हनि सां वञी मीटिंग कंदा आहियूं, डायलॉग कंदा आहियूं त तव्हांखे कंहिं शइ जी नीड आहे, तव्हांखे छा खपे। पोइ अगरि हू डिमांड कंदा आहिनि त असांखे वछेर खपे थी त असांखे वछेर ॾियो। पोइ या अगरि उहो चवंदा आहिनि असांखे कोई किराना जो शॉप आहे खोलणो, असांखे तजुर्बो बि आहे, त असीं उन्हनि खे उहो उन्हनि जी डिमांड कंदा आहिनि त असां उहो उन्हनि जो लिखंदा आहियूं। पर बेनिफिशरी जी डिमांड ते जेका हू डिमांड कंदा आहिनि असीं उहो उन्हनि खे ॾींदा आहियूं उहो एसेट्स। ऐं ॿियो असांजा प्रोजेक्ट हलनि था पिया, हिकु त असांजो लाइवलीहुड प्रोजेक्ट हले थो पियो जेको रोड रस्ता। तव्हांखे ख़बर आहे 2022 जी ॿोॾि में ॻोठनि जा सभु रस्ता ॻोठ बिल्कुलु तबाह थी चुका हुया। पोइ हीउ जेको प्रोजेक्ट हुयो त ॻोठाणा पंहिंजी मदद पाण कैश फॉर वर्क जो ई असांजो प्रोजेक्ट हुयो। उन्हनि में ॻोठाणा हिकु ॻोठ में अगरि उहे औरतूं असां शामिलु पिया कयूं, हिकु त जेके ग़रीब हुयूं, बेवा हुयूं, ऐं सॼे ॻोठ मां पहिरियां मीटिंग करे उन सॼे ॻोठ मां उहे असां लेबर चूंडियूं पिया। लेबर चूंडण खां पोइ उन्हनि जो 25 ॾींहंनि जो कमु हुयो।
पंहिंजी मदद पाण मटी हू ॻोठाणा पाण मतिलबु प्रोवाइड करनि पिया। उन खां पोइ हू तगारियुनि ते कोडुरनि सां उहे औरतूं ऐं मर्द उहे पाण उन रस्ते खे ठाहिनि पिया 25 ॾींहंनि जे अंदरि। उन्हनि खे पैसा पिया ॾियो जी, मज़दूरी उन्हनि जा? खे ग्रांट जेका आहे 17,500 25 ॾींहंनि जे हिसाब सां उन्हनि खे ॾियणी हुई। त पोइ उन्हनि खे उहे पैसा बि मिलनि पिया, उनजो ॻोठ बि ठही पियो वञे। इहो असां वटि हिकिड़ो लाइवलीहुड जो प्रोजेक्ट हले पियो। न पर इहो त कचो रोड आहे न? जी जी, कचो हाणे वरी ॿो ॾींदी पोइ? अलाह त ख़ैरु कंदो, पर हुननि उन रोड खे एतिरो ठाहियो आहे जो हू 1.5 खां 2 फुट मथे करे ठाहियो अथऊं जीअं पाणी खां मतिलबु त हू पाणीअ में ख़राबु न थी सघे। पाणी 1.5 फुट ताईं बर्दाश्त थी जी वेंदो। बिल्कुलु। अच्छा, ऐं तव्हां घणे वक़्त खां आहियो? मां 2018 में SRSO में मतिलबु त जॉइनिंग हुई मुंहिंजी। मुख़्तलिफ़ प्रोजेक्टनि में मूं कमु कयो आहे। इन खां पहिरियां मां ॿियनि इदारनि सां कमु करे चुकी आहियां। मूंखे 15 साल थी विया आहिनि NGO सां कमु कंदे। पर 2018 में हिते आहे SRSO मां इहो ॿुधाइणु चाहींदमि सर तव्हांखे त मूं ॿियनि इदारनि सां बि इलाही कमु कयो आहे, पर SRSO जहिड़ो मूं शायदि कोई इदारो न ॾिठो आहे। SRSO अहिड़ो इदारो आहे जेको हिकिड़ो असां पंहिंजो घरु सम्झंदा आहियूं। चाहे असां जेतिरो बि कमु कंदा आहियूं, सुबुह जो इहो सोचंदा आहियूं जल्दी सुबुह थिए असां वञूं ऐं पंहिंजो कमु कयूं ऐं उन कम्यूनिटी जी औरतुनि सां मिलंदा आहियूं। असांखे छा आहे SRSO जो कमु आहे त औरतुनि खे अॻिते खणी अचणु, ऐं SRSO कमु बि फीमेल सां ई करे थी, औरतुनि सां, उन्हनि औरतुनि सां, ॻोठाणनि औरतुनि सां जेके रूरल एरियाज़ जूं औरतूं आहिनि। अव्हांजो नालो आहे शब रोज़? जी सर। माना राति ऐं ॾींहुं? ॾींहुं ऐं राति। तव्हां ते राति हावी आहे या ॾींहुं? सर ॿई न आहिनि। ॿई न आहिनि। अच्छा। जी, छाकाणि जो शब रोज़ जी मीनिंग इहा आहे ॾींहुं ऐं राति। त मूंखे ईअं ई लॻंदो आहे त ॾींहुं हुजे या राति हुजे, ॿई भारी न आहिनि ऐं मुंहिंजे लाइ ॿई बराबरि आहिनि। ॿई बराबरि जी। हाणे हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि मूंखे ॿुधायो, उहा हीअ आहे मिसाल सरसो न हुजे त कहिड़ो फ़र्क़ु हूंदो? जिन 14-15 ज़िलनि में आहे जी, ऐं जे सरसो आहे, तव्हां जिते जिते कमु कयो था, ॾिसो था, उते फ़र्क़ु समाजी तौरु कहिड़ो पियो? सर पहिरियां जेके अंत इदारा इंटरनेशनल इदारा कमु करे विया हुया त उहे कमु करे हलिया विया, उन्हनि जो कोई अॼु ॾींहं ताईं कोई बुनियादु नाहे। SRSO हिकु अहिड़ो इदारो आहे जेके तव्हां ॻोठ जे कंहिं बि घर में कुंड में वेंदव तव्हांखे उतां आवाज़ु ईंदो SRSO सरसो कमु करे थी पई। जी 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 बिल्कुलु। माना ईअं सम्झो पूरे सिंध में सरसो ईअं माना पंहिंजो ॼार विछाए छॾियो आहे। हिकिड़ो ॼार जॾहिं विछिजी वेंदो आहे त उन्हनि जो तव्हांखे ख़बर आहे त हू पंहिंजो बुनियादु पिलर, सरसो पंहिंजो बुनियादु पंहिंजो पिलर, चाहे अगरि असां हाणे आया आहियूं, अगरि असां कुराड़ा पोड़ा बि थी वेंदासीं, हिन इदारे में न बि हूंदासीं, पोइतां इहो सरसो जो नालो हमेशह यादि रहंदो। ऐं सरसो केतिरा बहितर कमु कया आहिनि, औरतुनि खे अॻिते आंदो अथऊं, शायदि मां नथी सम्झां त कंहिं ॿिए इदारे जो कोई बि नालो खणी थो सघे। न पर समाजी तौर ते जी फ़र्क़ु छा थियो ज़िंदगियुनि ते? सर ज़िंदगियुनि ते इहो थियो फ़र्क़ु त पहिरियां जेके असां जूं कम्यूनिटी जूं जेके ॻोठाणो औरतूं हुयूं ॿाहिरि न निकिरंदियूं हुयूं, हाणे उन्हनि में इहो आहे त एम्पावरमेंट अची वई आहे ऐं औरतूं सम्झनि थियूं, पंहिंजे हक़नि जे लाइ ॻाल्हाइनि थियूं, तालीम लाइ पंहिंजे लाइ हू ॻाल्हाइनि थियूं। इन खां अलावा अॻे औरतुनि में इहो हूंदो हो त हॉस्पिटल ताईं न वञी सघंदियूं हुयूं। उन्हनि औरतुनि जूं डिलीवरियूं जेके आहिनि त घरनि में थींदियूं, पोइ इलाही छा थींदो, मोर्टिलिटी रेट वधी वेंदो हुयो। पर हाणे उहे औरतूं इहो सम्झनि थियूं त असांखे हॉस्पिटल वञिणो आहे, उते डिलीवरी करणी आहे, वैक्सीनेशन कराइणी आहे, पंहिंजे ॿारनि जी वैक्सीनेशन कराइणी आहे। त सर इहा चेंजिंग काफ़ी आई आहे। औरतूं पहिरियां घर खां ॿाहिरि निकिरण लाइ राज़ी कोन हूंदियूं हुयूं, हाणे औरतूं राज़ी न हुयूं, उन्हनि जा मर्द राज़ी न। सर उहो उन्हनि जो प्रेशर हूंदो हुयो त पहिरियां इहो हूंदी औरत पंहिंजा फ़ैसिला पाण न करे सघंदी हुई, डिसीजन मेकर हू हुई न, हुननि जा फ़ैसिला केरु कंदो, उन्हनि जा हेड ऑफ द हाउस होल्ड जेको उन्हनि जो मर्द हूंदो हुयो। अॼु ॾींहं ताईं बि काफ़ी ॻोठनि में इहो आहे, घरनि में इहो आहे त उन्हनि जो हेड ऑफ हाउस होल्ड जेको चवंदा आहिनि मर्द खे ई चवंदा आहिनि, ठीकु आहे। पर हाणे अगरि जेको जॾहिं खां सरसो मीटिंग कयूं आहिनि, गॾिजाणियूं कयूं आहिनि, उन्हनि जा मर्द बि इहो ई था चवनि त न, असांजी औरत खे बि हक़ आहे, हू बि फ़ैसिलो करे सघे थी पई।
त काफ़ी तब्दीली आई आहे। इंशाल्लाह अञा SRSO में अञा अगरि कम्युनिटी में असां कमु कंदासीं त अञा काफ़ी बहितर कमु थींदो। इहे ॻोठाणियूं औरतूं इंशाल्लाह अॻिते ईंदियूं, कंहिं सुठी जॉब ते ईंदियूं, इन कम्युनिटीअ जूं औरतूं इहे नियाणियूं पढ़ी करे अॻिते ईंदियूं इंशाल्लाह। भला आख़िरी सुवाल थो पुछां त जिते जिते उहो सरसो आहे जी सर। उते तव्हांजे ख़्याल में तालीम वधी आहे? जी सर, बिल्कुलु सर। पहिरियां तालीम बिल्कुलु बि न हूंदी हुई। जॾहिं खां सरसो 2003 खां वठी सरसो कमु करे थी, पहिरियां स्कूल न हुया, पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾींदा ई कोन हा, त नियाणी तालीम हासिलु करे छा कंदी। ज़्यादा से ज़्यादा 15 सालनि में नियाणियुनि जूं शादियूं करायूं वेंदियूं, अर्ली मैरिज तमामु वधीक हूंदी हुई। हो चवंदा बसि शादी कंदी, उनखां ॿार पालंदी, बसि इहो ई आहे। पर जॾहिं खां SRSO आई आहे इन्हनि कम्युनिटीज़ में, उन्हनि CO ठाहियूं, VO ठाहियूं, LSO ठाहियूं, हाणे इहो रुझान थियो आहे त नियाणियुनि जी तालीम केतिरी ज़रूरी आहे। सर, सिर्फ़ु तालीम नौकिरी लाइ न हूंदी आहे। तालीम हू पंहिंजो सुठो घरु हलाए सघंदी, मुआशिरे में उथी वेही सघंदी, पंहिंजा फ़ैसिला पाण करे सघंदी, अॻिते अची सघंदी। त इन जे लाइ मां इहो थी सम्झां त इलाही तब्दीली अची चुकी आहे हाणे। मोहतरमा शबरोज़, अव्हांजी वॾी महिरबानी। मां चाहियां थो त अव्हांजे इलाइक़े में या ख़ुदि सरसो में जेके बि एक्टिव असां जूं भेणूं आहिनि, औरतूं आहिनि, नियाणियूं आहिनि, उहे लीडर TV जे मार्फत पंहिंजूं ॻाल्हियूं ज़रूरु ॿुधाइनि। वेंदे वेंदे तव्हां सिंधी औरतुनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो था? मां सिंध जी औरतुनि खे इहो ई पैगाम ॾींदमि त पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियनि, ऐं नंढी उमिरि में जेको नियाणियुनि जी शादी कराई वञे थी, उन्हनि खे रोकियो वञे। मतिलबु घटि में घटि को साल त ॿुधाए न। 18 सालनि खां पोइ पंहिंजी नियाणी जी शादी करायो। 18 सालनि खां घटि वारी नियाणी जी शादी कॾहिं बि न करायो, छाकाणि जो हूअ हिकु नियाणी अॻिते माउ थींदी। त माउ थियण खां पोइ हू पंहिंजो हिकु घरु बि संभाले सघे। ॻोठनि में इहो आहे त 13-14 सालनि जी उमिरि में शादी कराई थी वञे, पर इहो हिकिड़ो त कानूनी जुर्म बि आहे त नंढी उमिरि में शादी कराइणु। बसि इहो ई पैगाम आहे त पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियनि, ऐं इन खां अलावा नंढी उमिरि में उन्हनि खे शादीअ खां रोकनि। ज़ाहिरी आहे फ़ैसिला केरु कंदो, तब्दीली हाणे अची चुकी आहे। पहिरियां इहो हूंदो त नंढी उमिरि में नियाणी जी शादी कराए छॾंदा, चवंदा त बालिग़ आहे त बाबा शादी कराए छॾियोसि। पर हाणे इहो आहे कि ॻोठनि में काफ़ी तब्दीली अची चुकी आहे, ऐं मां पंहिंजे भेनरुनि खे इहो ई पैगाम ॾींदमि त पंहिंजे नियाणियुनि खे वधि खां वधि तालीम ॾियनि त जीअं हू अॻिते अची सघनि। नाज़रीन, ही हुई मोहतरमा शबरोज़ इज़हार ऐं लखी तालके जी यूनिट इंचार्ज, ऐं संदसि तनज़ीम आहे सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइज़ेशन। सरसो सिंध गवर्नमेंट जी सब्सिडरी ऑर्गेनाइज़ेशन आहे, जेका 2003 में जनाब मोहम्मद मियां सूमरो जे दौर में ठही हुई। ऐं उन खां पोइ हलंदे हलंदे हुन जेके बिरांगूं भरियूं आहिनि, जेके कम कया आहिनि, जेके महिनतूं कयूं आहिनि, जेके कामयाबी हासिलु कयूं आहिनि, ऐं ख़ासि करे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में माण्हू जिते जितन पखीअ पेर तित टिमके बाहेड़ी, ॿियो ॿारींदो केरु खाहोड़ की ख़ैर रे। सो जिते बाहि ॿारणु ॾुखी, उते इन्हनि रोशनियूं कयूं आहिनि, उते इन्हनि कामयाबी जूं मशालूं ॿारियूं आहिनि। ऐं सरसो जे बारे में अव्हांखे वधीक कुझु बि ॼाण हासिलु करणी हुजे त उन्हनि जी पंहिंजी वेबसाइट बि आहे, उन्हनि जा पंहिंजा लीडर बि आहिनि, ऐं उन्हनि जो पंहिंजो बोर्ड बि आहे, जंहिंमें सॼे मुल्क जा माहिर जेके आहिनि उहे शामिलु आहिनि। असां लीडर TV में कंहिं ॿिए महिमान सां वरी अव्हां सां गॾु थींदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। वॾी महिरबानी।